नाज़रीन, अॼु असां पंहिंजी जेका त मुलाक़ात कई साईं गोपीचंद भाटिया सां, जंहिंजो जनमु 1929 ते थियो ऐं उन खां पोइ साईं जन पंहिंजी जेका सयां उमिरि जी जेका बयानी उहा मूंसां कई ऐं हिन वक़्तु 95 साल उमिरि गुज़ारे चुका आहिनि। 96 साल हिन वक़्तु साईं गोपीचंद भाटिया जी उमिरि हली रही आहे ऐं हुन पंहिंजी जेका सवां उमिरि जी जेका असां सां पंहिंजूं सारोणियूं जेके असां सां शेयर कयूं आहिनि, असां हुनजा बेहद शुक्रगुज़ार आहियूं ऐं साईं जी तमामु असांखे बहितरीनु जेका तो कचहरी वणी ऐं साईं खां असां पुछंदासीं त छा तव्हां पंहिंजे 50 साल जी सहाफ़त जे यानी दौर में कॾहिं तव्हांखे कंहिं चैनल तरफ़ां तव्हांजे इंटरव्यू करण जो कॾहिं कंहिं चैनल तव्हांखे मौक़ो ॾिनो? इंटरव्यू कंहिं चैनल तव्हांजो कयो अथई? हा, कहिड़े कहिड़े चैनल तव्हांजो इंटरव्यू कयो आहे? कहिड़नि चैनलनि तव्हांजो इंटरव्यू कयो आहे? जी त इंटरव्यू तव्हां खां कहिड़नि चैनलनि वरितो आहे अॼु ॾींहुं ताईं? हा, हिकु असांजो मीरानी हा, इहो वठी आहे। अच्छा, ऐं असांजो चांजो साहिबु अच्छा, हा, उन इंटरव्यू वरिता आहिनि। अच्छा, ऐं ॿियो कोसो आहे, हा, हा, उन वरिता ईअं वठंदा। अच्छा। ऐं तव्हांजे हिन सहाफ़त वारे दौर में जेके तव्हां ख़िदमतूं ॾिनियूं आहिनि पंहिंजे सहाफ़त में, त उन में अख़बारुनि में तव्हांजा पंहिंजा इंटरव्यू शाया थिया? हा हा, कहिड़नि कहिड़नि अख़बारुनि में? सभिनी वैल्यू न हाणे त मां उन्हनि खे किताब करे छॾिया, पर सभु माण्हू वटि किताब भरियलु आहे, लॻियल हुई। अच्छा, तव्हां पंहिंजे सहाफ़त जे हिन दौर में कहिड़नि कहिड़नि वॾनि माण्हुनि जा इंटरव्यू कया ऐं छपिया? कहिड़नि कहिड़नि माण्हुनि जा इंटरव्यू तव्हां कया? भई मां हाजी अशरफ खान ऐं हफ़ी बिला चांजो हा, वॾेरो उन्हनि जा कया। उनजा तव्हां इंटरव्यू कया? ऐं अशरफ खान सोलंकी माना चेयरमैन MP MLA वारा जा मां कया ई कोन्हनि इंटरव्यू, छो त अशरफ लिगारी। अच्छा, अच्छा, बाक़ी इन्हनि जा कया। ऐं उन खां अलावा अच्छा, अच्छा, कॾहिं ज़फ़र खान लिगारीअ जो इंटरव्यू तव्हां कयो? उन खां पोइ अब्दुल हमीद खान जा, अच्छा, अब्दुल हमीद जतई जो बि इंटरव्यू तव्हां कयो? MP MLA हो, MNA हुयो। उन्हनि जा कया। लियाकत जोतई जा कया। लियाकत जोतई जो अच्छा इंटरव्यू तव्हां इहे मूंसां तकलीफ़ में गॾु ई गॾु रहंदा। वेझो रहिया त यानी तव्हांजो इंटरव्यू करे वरी तव्हां पंहिंजे अख़बार में इंटरव्यू छपराया? हा, इन्हनि जो बाक़ाइदे इंटरव्यू अख़बार में हाई क्लास ते आया। अच्छा, हा, उन पहिरीं हाणे इलेक्शन में हिन जे दौर में असांजो लाखियल सरदार पहुची वियो हा, गोली सां। हा, हा, उन ते हिन पंहिंजो हिकु माण्हू हा, यानी इन मुंहिंजो को कोन्हे, इल्ज़ाम मूं ते था अचनि, अच्छा, पर मां सिरिया सियासत न कंदुसि जो कंहिंखे नुक़सान पहुचाया। सही सही सही। मां तमामु क़ाबिल माण्हू आहियां वग़ैरह अहिड़े नमूने जो उन इंटरव्यू ॾिनो। हाजी अमीर बख़्श जूणे जो 100 साल खां मथे उमिरि हुई हिन जी। इन जा बि इंटरव्यू ॾिना आहिनि। इन जो कॾहिं इंटरव्यू कयो? हिन जा घणो इन सां घणो गॾु हूंदो। हा, ऐं मूंखे चओ सदाई चिठियूं लिखंदो, जेके माण्हू तंग कंदासीं न हा, पंहिंजी बाहि वारा के ॿिया मूं ख़त लिखी ॾींदो वञो गोपीचंद तव्हां मसइलो हल कंदो। अच्छा, पोइ मां त अख़बार में हलाईंदोसि त हिन बाहि हो चवंदो आहे मां लिखंदे लखनि जो नुक़सानु थी वियो। अच्छा, मां चवां खट सड़ी अथव का? खट सड़ी, रिली सड़ी आहे? हा, रिली बि सड़ी आहे। हो ॻाल्हियूं कर वञूं, मां वरी उनखे चई ॼाणे वीचारा रिली बि सड़ी, खट सड़ी, हिन ग़रीब जो नुक़सानु थियो, कंदा ॾिनो वञे। महिमान नवाज़ी असां मशहूरु ॿुधी आहे, हर वक़्तु हुनजे यानी उतां किथे मानी हलंदी आहे अमीर बख़्श जी। बिल्कुलु। त इहा कॾहिं खां शुरू थी तव्हांखे इहा ख़बर आहे? इन जी अहिड़ी आहे, ॿुधायो त राति जो असां 1 बजे हिकु दफ़े हैदराबाद कयासीं। हा, कामिरेट हुजनि मूंसां गॾु हा, कार में हुजूं, चयो यार हाजी साहिब वटि बुख लॻी आहे, हा, मानी हुते खाईंदा। मां चयो होटल ते खाऊं था। 10 बजे हा, दादू पहुता आहियूं। हा, चई न उते चांहि पी, चई हा हलूं था हाजी साहिब वटि। मानी हिते आयासीं। नज़ीर इहो मूंखे छोकिरो, अच्छा, अच्छा, मूंसां मां हुनखे छोकिरो सम्झंदो हुउसि। अच्छा, अच्छा, ऐं जूने जो मूंखे पंहिंजी खट ते विहारे बड़ी हा, खाई। हा, यानी हिकिड़ो तव्हांजो तकिए कलाम रहियो आहे छा? कहिड़ो वॾो हुजे नंढो हुजे तव्हां छोकिरो करे चवंदा आहियो छा त छोकिरा हेॾे आहे? हा, हा, तव्हांजो तकिया कलाम रहियो आहे इहो। हा, नालायक मां त ॿुधायां TC पढ़ियारो हा, मूंसां हलियो कॉलेज में। हा, मूंखे उन सिलेक्शन कयो, हा, यानी मां मैट्रिक इंटरव्यू वारी ॾेई पई कॉलेज। हा, 2000 महीनो मूंखे फंड मां हा, हर महीने ॾींदो हो ॾींदो, TC सही। ऐं सिलेक्शन कई। हा,
उन्हनि चयो दरख़्वास्त लिखो त तव्हांखे नौकिरी ॾियां टीसी नौकिरियूं हा। पर पोइ दरख़्वास्त लिखणु वक़्तु वरी मां लिखी ॾींदीमान त उहा लिखियो हा। पोइ बि न लिखी सघिया अच्छा सो बक्सा हुनखे ट्रेनिंग ॾिनमि अच्छा 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 तकरीबन 2 साल कर अच्छा पोइ बसि वरी ख़तमु कई सही त इहे जेके तव्हां सहाफ़त जे एतिरे 50 साला दौर में तव्हां वॾनि वॾनि माण्हुनि जा इंटरव्यू कया त तव्हांखे सभ खां माना मुतमइन ऐं सुकून कंहिंजे इंटरव्यू में आयो इन में वधीक मूंखे अब्दुल हमीद में मिलियो अब्दुल हमीद जतोई साहब अच्छा छो त ॻाल्हाईंदो कौम पॉलिसी लिहाज़ में हा अब्दुल हमीद हा, हा। पोइ भई ॿिया ॻाल्हाईंदा पार्टी जे लिहाज़ में न हा हू जेको आहे कौम पॉलिसी लिहाज़ में ॻाल्हाईंदो हा त उन करे हू मूंखे वधीक में लॻंदो हा। ऐं ॿी ॻाल्हि हू रिस्पेक्ट ॾाढी ॾींदो अच्छा 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 मूंखे चवंदो तूं मूं वटि बंदि कर नहीं थो कर फोन ते अच्छा। चओ कमु घर वेठे तुंहिंजो थींदो अच्छा ऐं अहिड़ा कम जेके मां फोन कंदोसि कमु त करे ॾींदो उहो ईंदो ज़बरदस्त। ऐं ॼाकत बि ईअं आहे मूं सां अच्छा अच्छा हींअर केस कढियो जी, जी। 50 मिंट में लॻी वियो वाह, वाह। फोन कई कराची ज़बरदस्त। लॻी विया रुपयो न ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी थी अॼु असांखे साईं गोपीचंद भाटिया सां कचहरी करे उन सां मुलाक़ात करे उन जूं सारोणियूं असां सां उन पंहिंजूं शेयर कयूं आहिनि जेके आउं पंहिंजे चैनल मसूद मंगी ब्लॉग ते रखंदुसि मुख़्तलिफ़ क्लिपूं ठाहे ऐं सभिनी दोस्तनि खे इहा मां वेनती कंदुमि त साईं जी जेके सारोणियूं आहिनि पंहिंजे उमिरि जूं हिकु 1929 साईं जी पैदाइश आहे ऐं 95 साल उमिरि आहे ऐं हिन वक़्तु 96 साल जी उमिरि में पंहिंजूं उहे सारोणियूं जेके कॾहिं कंहिंसां न रखियूं ॿुधायूं हूंदनि उन अॼु असां सां शेयर कयूं आहिनि ऐं असां ख़ुशनसीब आहियूं जो साईं सां असांजी अॼु मुलाक़ात थी आहे ऐं असां दुआऊं घुरंदासीं अव्हांजी सिहत लाइ त तव्हांजी सिहत मालिक साईं बहितर रखंदो क़ाइमु रखंदो ऐं वरी कॾहिं मौक़ो मिलियो त ज़रूरु अव्हां सां असां मुलाक़ात कंदासीं साईं अव्हांजी वॾी महिरबानी वॾी वॾी नवाज़ वॾी वॾी नाज़रीन असांजो साईं जो कादो गोपीचंद भाटिया उनजो हिकु ई भाउ हुयो जेको जंहिंजो नालो हुयो अर्जन दास भाटिया 70 वारे ॾहाके में हितां शिफ्ट थी ऐं हिंदुस्तान लॾे वियो जेको ख़ैरपुर नाथन शाह जो ई हिन शहर जो रहाकू हुयो ऐं साईं जो भाउ हुयो ऐं उन वक़्तु उनजो वालिद साहिब बि जेको आहे तो जहिड़ो हुयो उन जे मौजूदगी में उतां पूरणचंद हुनजे वालिद साहिब जो नालो हुयो पूरणचंद तव्हांजे वालिद साहिब जो पूरणचंद भाटिया ऐं उनजो पुटु अर्जनदास भाटिया ऐं साईं गोपीचंद भाटिया जेकी 70 वारे ॾहाके में दिल्ली लॾे विया हिन वक़्तु बि हिते दिल्ली में रहनि था दिल्ली जो को इलाइक़ो आहे बेगम नगर मालिया नगर बेगमपुर जा जेके अगरि कोई सिंधी भाउ असांजो हीउ पैगाम उते ॿुधे थो त असां उनजी वेनती कंदासीं त असांखे उनजो जेको आहे कंहिं न कंहिं नमूने असांखे उनखे ॿुधायो वञे ऐं त हीअ सदन जेको आहे चाचो आहे गोपीचंद भाटिया जेको ख़ैरपुर नाथन शाह ज़िले दादू सिंध सां तालुक़ु रखे थो त ज़रूरु असां पंहिंजे उन्हनि सिंधी भाउरनि खां उमेदु कंदासीं दिल्ली मां त अर्जन पंहिंजो भाटिया जंहिंजो पीउ जो नालो पूरणचंद ऐं जेको दिल्ली जे इलाइक़े बेगमपुर में रहंदा हुआ त उहो असांखे जेको आहे ज़रूरु ॿुधाइनि त उन्हनि जी वॾी महिरबानी थी